आहे कहानी ये 1000 साल पुरानी। आहे कहानी सिंध जे राजा जी, धर्म जे रक्षा जी, सिंध जे सरताज जी, सिंध जे भगवान जी। आहे कहानी ये झूलेलाल भगवान जी। दोस्तों अची विया मां तव्हांजो सिंधी भाऊ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी भाऊ यूट्यूब चैनल। दोस्तों सिंधी भाऊ यूट्यूब चैनल हिकु कोशिश आहे सिंधियत खे अॻियां वधाइण जी, हिकु कोशिश आहे सिंधी ॿोलीअ जे लाइ, हिकु कोशिश इहा त सभई सिंधी घर में सिंधीअ में ॻाल्हायूं, हिकु कोशिश इहा त पाण सभई सिंधी गर्व सां चयूं हा असीं सिंधी आहियूं। दोस्तों अॼु ताईं मां जेके वीडियो ठाहियूं आहिनि उन में तव्हांजो ॾाढो प्यार ऐं सपोर्ट मिलियो ऐं मुंहिंजी हीअ निमाणी विनंती आहे त तव्हां सभई मुंहिंजी हीअ यूट्यूब चैनल खे वधीक में वधीक शेयर कयो। तव्हांजे ओड़े पाड़े वारा नानाणा ॾाॾाणा तव्हां सभिनी जा सिंधी फ्रेंड्स उन्हनि खे शेयर कयो। जीअं त मुंहिंजी जेकी नई सीरीज़ आहे लाल साईं जी जीवन सचिव लीला, त हिनखे पंहिंजी सिंधी संगत वधीक में वधीक लाभ खणी सघे, इहा मुंहिंजी कोशिशि आहे। त ज़रूरु तव्हां मुंहिंजी यूट्यूब चैनल खे लाइक कंदा, कमेंट कंदा, शेयर कंदा ऐं सब्सक्राइब करणु न भुलिजो, बेल आइकन ज़रूरु दॿाइजो। इन सां तव्हां वटि जेकी मां वीडियो अपलोड कंदमि तव्हां सभी वटि जल्द सां जल्द पहुचंदी। जय झूलेलाल।